ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। नवाबशाह में नाफरमान पुट पीरसन वालिद के तशद्दुद जो निशानो बनाए जख्मी करे छड़ियो। अवां खे अपडेट दे रहा हूं। ताज कॉलोनी में जवाबदार एजाज कुरैशी पैसा न ॾियण ते पीरसन वालिद नज़ीर कुरैशी के तशद्दुद जो निशानो बनायो आहे। पुट नाफरमान आहे, तशद्दुद कंदो रहंदो आहे। पुलिस संदस खिलाफ कार्रवाई करे। अहम खबर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। नवाबशाह में नाफरमान पुट पीरसन वालिद के तशद्दुद जो निशानो बनाए जख्मी करे छड़ियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। नवाबशाह में नाफरमान पुट पीरसन वालिद के तशद्दुद जो निशानो बनाए जख्मी करे छड़ियो आहे। ताज कॉलोनी में जवाबदार एजाज कुरैशी पैसा न ॾियण ते पीरसन वालिद नज़ीर कुरैशी के तशद्दुद जो निशानो बनायो आहे। पीरसन नज़ीर कुरैशी जो चवण आहे त पुट नाफरमान आहे, तशद्दुद कंदो रहंदो आहे। पुलिस संदस खिलाफ कार्रवाई करे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। नवाबशाह में नाफरमान पुट पीरसन वालिद के तशद्दुद जो निशानो बनाए जख्मी करे छड़ियो आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर भट्टी खां। जी सिकंदर, वधिक छा तफ़सील आहिनि इन खबर बाबत? जी मां तव्हांखे ॿुधायां थो ताज कॉलोनी जे इलाइक़े में नाफरमान पुट पैसा न ॾियण ते पंहिंजे पीउ तशद्दुद कयो आहे ऐं घर जा जेके सामान बगान उन सां गॾोगॾु जॾहिं नंढो भाउ छॾाइण आयो त उन्हनि ते बि तशद्दुद कयो आहे। जॾहिं पाड़े वारा अची विया त पोइ घरां निकिरी फरार थी वियो आहे। और वालिदिन जो चवणु आहे त हिन खे फौरी तौर ते SSP खां मुतालबो कयो आहे त हिन खे गिरफ़्तार करे ऐं सख़्त सज़ा ॾिनी वञे। ठीक आहे, मुंहिंजी महिरबानी सिकंदर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।